अज असांखे ये मौत याद ही ना है, अज असांखे कब्र याद ही ना है। कुरान मजीद में अल्लाह फरमायो सुम्मा सबील यस्सरा सुम्मा मातू फअकबर। अल्लाह फरमाया मांजी मेहरबानी तव जो मांजे पेट मोकली दुनिया जो जान दिखारियो मां वरियन करीब ताके कब्र जी पेट में पुजाइंदो मां। ओ मुझा अजीजो मुझा भाइरो कब्र रोज पुकारे दी, कब्र हर मर्द के सदे दी, हर माई के होशियार दी करे कब्र लड़ियो इंदाओ करे चीखा करे चवे दी तमा हेखलाए बजी जाए मारे साथी आणो ती द कुरान मजीद सा प्यार करया कब्र लड़ियो इंदाओ चीखा करे चवे दी तमा उंधाई जी जाए जे कने मुझे रोशनी आनी दी द नमाज जी पाबंदी करया कब्र लड़ियो इंदाओ चीखा करे चवे दी तमा नागन जी जाए मां बलाउन जी जाए मां विछुन जी जाए मां अज़ाब जी जाए मां जहन्नम जो कूड़ो आया मां तकलीफ जी जाए मां दुखी जगह आया कब्र इंतजाम करे चवे थी। हाँ जेकॾहिं मुझे अंदर तोखे बिश्त जो बाग घुर्जे त अल्लाह रसूल जी फरमा बरदारी करया समेना वतवा गुफरानक रब्बना व इलैकल मसीर। रणियों करे रोज कब्र हर मर्द के हर माई के पुकारे थी परवाह ना है कि अल्लाह अज दसा मस्करी बनाए छड़ियो मौत खे अज असा मस्करी बनाए छड़ियो कब्र खे भी अज असांखे परवाह ना है दसा के भी मरणो अज असांखे परवाह ना है दसा के भी कब्र में वञणो दुनिया छड़नी इहो कंहिंखे ख्याल ही ना है तो शादी जो मुझे मौत खां बाद में इहो कंहिंखे ख्याल ही ना है तो शादी जो मुझे मरण खां बाद में अॼुकल्ह हर कंहिंखां मौत विसरियल पियो नजर अचे मौत याद हुजे हाँ तो कोई बेनमाजी नजर न अचे हाँ मौत याद हुजे हाँ तो कोई भी बेदीन नजर न अचे हाँ मौत याद हुजे हाँ तो को भी कुरान मजीद खां परे नजर न अचे हाँ मौत याद हुजे हाँ तो पाण में झेड़ा फितना न हुजनि मौत याद हुजे हाँ तो राग साज जे वेझा न वञो हाँ मौत याद हुजे हाँ तो गुनाह जे वेझा न वञो हाँ अॼु असांखे मौत याद ही न आहे। नबी साईं फरमायो मुझे आका साईं मुझे रहबर साईं मुझे मिठड़ी साईं फरमायो जेके ब्याह तो समझ में न था अचन वो मौत दे न्यारे तो मौत किया तो मानन के मारे किया दिए के मारे वो किया मां के मारे वो किया बे के मारे वो किया दिसो तो हाँ हाँ इनजा जनाजा दर्जो कल जेको अबू कल जेका अम्मा कल जेको सोट कल जेको मासाद कल जेको दोस्त दुनिया के जान में जिंदा किए वात सा खाए नहीं पियन पिया अज मरी चुका त किए न जी खादी बधी वई आ किए वात न जो बधो वा
कल जॾहिं ज़िंदा किए नक सां साह पिया खणनि अज मरी चुका आहिनि त कीअं नक में कपाई वई आहे अल्लाह अकबर कबीरा कल जॾहिं ज़िंदा किए अखियुनि सां निहारनि पिया अज मरी चुका आहिनि त कीअं अखियूं बि बंदि लॻियूं पियूं आहिनि ऐं किंजा त तारा पटिया पिया आहिनि शिबई नथी थिए अल्लाह अकबर कबीरा कल कननि सां ॿुधण वारा अज किए कनन में कपा भरी वई आहे अल्लाह अकबर कबीरा कल पाण घुमण फिरण वारा अज जनाज़े लाश जी सूरत में खतरे ते पिया आहिनि अल्लाह अकबर कबीरा कल पाण कपड़ा लाइण वारा अज व्यादारनि जा कपड़ा लाइण कल पाण गुस्ल करण वारा अज व्यादारनि खे तड़क लाइण कल पाण वीआईपी सिबियल कपड़ा पाइण वारा अज व्यादारनि खे अनसिबियल कपड़ो कफन वारो पाराइनि ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी भेण इहो सभिनी ते वक़्तु अचिणो आहे ओ मुंहिंजा भाइर इहो सभिनी ते वक़्तु अचिणो आहे अल्लाह जो वास्तो अथव इन वक़्त खे नज़र में रखो तां त तव्हांखे मौत जी तैयारी करण जी सोच पैदा थिए इन वक़्त खे नज़र में रखो तां त तव्हांखे क़ब्र जी तैयारीअ जो ख्याल पैदा थिए अलाए केतिरा अरब खरब साल क़ब्र में रहणो आहे अबू क़ब्र में न हलंदो अम्मा क़ब्र में न हलंदी बच्चा बाल क़ब्र में न हलंदा मिट माइट क़ब्र में न हलंदा दोस्ता बाब क़ब्र में न हलंदा अकेले सिर क़ब्र में हलणो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो वञी ॾिसो त क़ब्रिस्तान वञी क़ब्र त ॾिसो केॾी त सोढ़ी आहे केॾी त सामी सोढ़ी आहे कीअं त हुते तख्ता रखिया था वञनि कीअं जनाज़े जे मथां मण मिटनि जा उछलाया था वञनि साह खणण जे लाइ बि सोराख़ न आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो जेकॾहिं न सोढ़ी क़ब्र खे बिश्त जो बाग़ आराम जी जॻह तव्हांखे बणाइणी आहे त अल्लाह ऐं रसूल जी फर्मा बरदारी पाण में पैदा कयो हस्बुनल्लाहु व निअमल वकील नेमल मौला व नेमन नसीर फरमाए वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु मल्लहुल मौला फलहुल कुल्लु पंहिंजे अल्लाह ऐं रसूल खे परचाईंदा वञो त अल्लाह तव्हांखे दुनिया में भी इज्जत वारी ज़िंदगी नसीब फरमाए क़ब्र में भी पुॼंदा वञो त क़ब्र भी बिश्त जो बाग़ मरंदा वञो भी जन्नत जी ख़ुशख़बरी तव्हांखे मलाइका ॾींदा वञनि ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयाति दुनिया व फिल आखिरह वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम अञा वॾे आवाज़ सां कीअं वाइज़ो कजे मां त हर दफ़े इहे वर्दो कंदो आहियां कीअं तकरीर कजे जेका तव्हांखे सम्झ में अचे रोज़ जनाज़ा ॾिसूं था रोज़ लाश ॾिसूं था रोज़ माण्हू मरनि था पोइ बि पंहिंजो मौत कंहिंखे यादि न आहे रोज़ क़ब्रिस्तान में जनाज़ा खणूं था पोइ बि पंहिंजी क़ब्र कंहिंखे यादि न आहे वञी ॾिसो त सही क़ब्रिस्तान चक्कर त लॻायो केॾी त विभा क़ब्रिस्तान में केॾो त ख़ौफ़ आहे क़ब्रिस्तान में केॾो त डप आहे रात जो को वञे त हाई फाटी पवे क़ब्रिस्तान में पर ॾींहं जो भी को अकेलो माण्हू क़ब्रिस्तान नथो वञी सघे ओ मुंहिंजा अज़ीज़ो ते अल्लाह जी रज़ा कमींदव ओ
ओ मुझो अमणियों भेनियों ते अल्लाह जी रज़ा कमींदव, नमाज कमींदव, कुरान जी तिलावत कमींदव, नेकियों कमींदव। अल माल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहात। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज्बे सां तैयारी क्यों मौत जी मरण आया। खबर ही न पौंदी आदम साथियों फैलाने के जे बेचारे जा गुर्दा फैल थी। आदम साथियों फैलाने के जे बेचारे जी दिमाग जी रग फाटी। आदम साथियों फैलाने के जे बेचारी वे मुझे सूरन में वे फोत थी हुई। आदम साथियों बेचारे के जे बेचारो रोड एक्सीडेंट में वे वाले हो। ओ मुझा अजीजो मुझा भाईरो, हजरत अली फरमायो हर घड़ी की आखिरी घड़ी समझदा क्यों, हर रात की आखिरी रात समझदा क्यों, हर ॾींहं की आखिरी ॾींहुं समझदा क्यों, हर वक्त की आखिरी वक्त समझदा क्यों। छो त कॾहिं बि मौत अची सघे थो। तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे मौत बारा गुज़ारिश करण आयो आहियां। जल्दी क्यों ने कजो, नमाज़ी थियो, पंहिंजो अल्लाह परचायो, पंहिंजो अल्लाह रिझायो। अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू या इबादी अल्लज़ीना अस्रफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। जल्दी क्यों, वारो क्यों, अचो पंहिंजे रब खे परचायो। मां आमणनि भेनरनि खे बि चवां थो तो मुसलन दे भी जल्दी पंहिंजो रब रिझायो, माफ़ी वठो पंहिंजे अल्लाह खां, तौबा ताइब थो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, केतिरियूं रात जो अदड़ियूं सुम्हनि थियूं, सुबुह सां उन्हनि जा जनाज़ा था निकिरनि। मां हाणे वियुसि जलसे ते गड़ी यासीन जे पासे ॾे, मूंखे ॿुधाइनि पिया चई वीचारी चङी भली छोकिरी रात जो सुम्ही 1-2 बजे उथी दहा कई त मूंखे मथे में सूर पियो आहे। रड़ियूं करे, दाऊं करे, चीखा करे, यकदम वेचारी के खयूं अस्पताल लाड़काने। ॿुधायूं त साईं ॾींहं जो वेचारी तक़रीबन 3 बजे फोत थी वई। हाणे जे जनाज़े के खणी था अचनि त नमाज़ पढ़ायो। वेचारी के रात जो खुश चङी भली के मथे में सूर पियो, खणी लाड़काने पुगा। वापस 3 बजे जनाज़ो ॾिसी वेचारा अखियुनि मां नार हारे अची वेचारी छोकिरीअ खे गुस्ल ॾेराए, कफन पाराए, नमाज़ जनाज़ा अदा कराए कब्रस्तान कब्र जे हवाले कयो। ऐं ॿुधाइनि पिया छोकिरी बि कुंवारी, अञा शादीअ जी हाणे बि तयारी हलेसि। अल्लाह जा बानऊ, अल्लाह जूं बानड़ियूं, छा थी वियो? छो ईअं लापरवाह थी विया हो, बेख्याला थी विया हो? वतो था मस्तियूं कंदा, वतो था रब के रंजाईंदा, रसूल के रंजाईंदा। न निमाज़ आ, न कुरान जी तिलावत आ, न ज़िक्र आ, न अज़कार आ, न पाण में मोहब्बत आ, न गुनाहन को तौबा आ, न नेकिन जी तलब आ।